अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आओ हैं सायरा सुमरो आऊं आहियां बेरिया गुल। सब खां पहिरीं नज़र हेडलाइंस ते। सिंध हुकूमत 16 खां 31 मार्च ताईं स्कूल बंद रखण जो ऐलान करे छडियो। कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में ऑनलाइन क्लास हलाइण ऐं जुमे जे ॾींहुं वर्क फ्रॉम होम जो फ़ैसिलो। सरकारी गाॾियुनि जे तेल में 50% घटिताई कई वई। पुलिस, मोबाइल ऐं एम्बुलेंसनि खे छूट हूंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि काबीना जे इजलास में अहम फ़ैसिला। वॾे वज़ीर, वज़ीरनि ऐं सलाहकारनि पारां 3 महीननि जी पघार ऐं बरातूं न वठण जो बि फ़ैसिलो। सीनियर वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त सिंध हुकूमत वज़ीर आज़म जे समूरनि फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी आहे। स्कूलनि में इम्तिहान पंहिंजे वक़्त ते थींदा। सरकारी खातनि जूं 60% गाॾियूं 2 महीननि ताईं बीहारण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हुकूमत जो जहाज़ बि बीठल रहंदो। गैर ज़रूरी शयुनि खे कट लॻाए 12 अरब रुपया बचाए वेंदा। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमण चयो त पाकिस्तानी रियासत जो बयानियो सिर्फ़ असां सभिनी जो बयानियो आहे। पीपुल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत फ़ौजी रियासत सां गॾु आहे। वफ़ाक़ी वज़ीरनि चयो आहे त खिते में सूरतहाल ॻणती जोगी आहे। पाकिस्तान छिकताण घटाइण लाइ पुरज़म आहे। 2 हफ़्तनि खां सोशल मीडिया ते अजाए वारवेला कई पई वञे। ईरान ऐं सऊदी अरब सां कहिड़ा लाॻापा रखणा आहिनि, इहो रियासत ते कंदी। आज़म नज़ीर तारड़, अता तारड़ ऐं तलाल चौधरी इस्लामाबाद में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वधीक चयो आहे त वज़ीर आज़म ईरान मथां हमले ऐं आयतुल्ला खामनाई जी शहादत जी मज़म्मत करे चुको आहे। पाकिस्तान हिकु ज़िम्मेवार एटमी मुल्क आहे। मुल्क जो दिफ़ा मज़बूत हथनि में आहे। पाकिस्तान स्टॉक मार्केट में तेज़ी जा समूरा रिकॉर्ड टुटी विया। 100 इंडेक्स में 11,000 पॉइंटनि खां वधीक जो इज़ाफ़ो। 11 हदूं बहाल। कारोबार शुरू थींदे ई गैर मामूली तेज़ी ॾेती लेती रोकी वई। कारोबारी सरगर्मियूं ॿीहर शुरू थियण ते बि तेज़ी जो रुझान बरक़रार। एशिया जे ॿियनि मुल्कनि स्टॉक मार्केटनि में बि बहितरी। कारोबार में तेज़ी जो रुझान। ओगरा पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतनि में वाध बाबति ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। ओगरा तर्जुमान चयो आहे त पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतनि में वाध ॾी संभरी वज़ीर आज़म खे नाहे उमाड़ी। सोशल मीडिया ते हलंदड़ ख़बरूं बेबुनियाद ऐं हक़ीक़त जे उबतड़ आहिनि। ओगरा तर्जुमान वधीक चयो आहे त पेट्रोल जी क़ीमत में 73 रुपया ऐं डीज़ल जी क़ीमत में 84 रुपया इज़ाफ़े जी का बि तजवीज़ गौर हेठि न आहे। अवाम अहिड़नि गैर तस्दीक थियल इतलाउनि ते ध्यानु न ॾे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान सां जंग ख़त्म थियण वारी आहे। तेहरान जे एटमी हथियार ठाहिण जी सलाहियत ख़त्म करे छॾी। ईरानी नेवी ऐं हवाई फ़ौज जा 85% जहाज़ तबाह करे छॾिया आहिनि। ईरान फ़ौज जे मिसाइल ऐं ड्रोन सलाहियत बि ख़त्म थी चुकी। ज़मीनी फ़ौज न मोकिलींदासीं। हिकु इंटरव्यू में अमरीकी सदर वधीक चयो आहे त जेकॾहिं ईरान अबनाई हरमिज़ बंदि कयो त पहिरियां खां 20 भेरा वधीक सख़्तु जवाब ॾींदासीं। असां अहिड़नि हथनि खे निशानो बणाईंदासीं जिन सां ईरान ॿीहर पेरनि ते बीह न सघंदो। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त ईरान मथां जंग मढ़ी वई आहे। पंहिंजो दिफ़ा कंदासीं। अमरीकियुनि सां ॿीहर ॻाल्हि ॿोल जो मामिलो गौर हेठि न आहे। अमरीकी टीवी के इंटरव्यू में अब्बास इराक़ची वधीक चयो आहे त अमरीका सां ॻाल्हियुनि जो तजुर्बो तमामु तलख़ रहियो आहे। ॻाल्हियुनि में अघ भराई बावजूदि असांजे मथां हमलो कयो वियो। अमरीका ऐं इसराइल जे हमलनि सॼे खिते खे गैर महफ़ूज़ बणाए छॾियो आहे। आलमी मार्केटनि में तेल जी क़ीमतनि में घटिताई। अमरीकी ऐं बरतानवी क्रूड ऑयल जा अघ 4% खां वधीक किरी पिया। WTO $90.98 फी बैरल में विकिरो। तेल सां भरियल 4 जहाज़ कराची पोर्ट ते पहुची विया। उमरकोट ऐं कुंडरी में पुलिस जा छापा। औरतनि ऐं ॿारनि समेत 51 हारी बाज़ियाब। सेशन कोर्ट जे हुकुम ते कुंडरी पुलिस जो महमूदाबाद में ज़रई ज़मीन ते छापो। कोली बिरादरी जे शगुन, भरसू, भलजी, नेलू, तलची, राधा, करमाई ॿियनि खे बाज़ियाब करायो वियो। उमरकोट पुलिस जो बि मुबैना निजी जेल ते छापो। 18 हारियुनि खे बाज़ियाब कराए वरितो। चेतन कोली जी दरख़्वास्त ते बाज़ियाब करायल औरतूं, मर्द ऐं ॿार अदालत में पेश। मर्ज़ी मौजिब ज़िंदगी गुज़ारण जी इजाज़त।